मुबारकपुर में 23 ॾींहं अॻु घरां कावड़ जी निकितल नींगर ज़हूर अहमद सरकी जो पतो न पइजी सघियो। वारस परेशान आहिनि, ॻोल्हा में मदद जी अपील कई वई आहे। अपडेट कयूं त वारसन मुबारकपुर थाणे ते एनसी दाख़िल कराए छॾी। वारसन पारां पुलिस ऐं शहरियुनि खे ॻोल्हा में मदद जी अपील कई वई। मुबारकपुर में 23 ॾींहं अॻु घरां निकिरण बाद वापसि न मोटियल अमन सरकी जी ॻोल्हा में मदद जी अपील कई वई आहे। ॿुधायूं त वारसन मुबारकपुर थाणे ते एनसी दाख़िल कराए छॾी। वारसन पारां पुलिस ऐं शहरियुनि खे ॻोल्हा में मदद जी अपील कई वई आहे। मुबारकपुर में 23 ॾींहं अॻु घरां कावड़ जी निकितल नीगर ज़हूर अहमद सरकी जो पतो न पइजी सघियो। वारस परेशान आहिनि। वारसन मुबारकपुर थाणे ते एनसी दाख़िल कराए छॾी। वारसन पारां पुलिस ऐं शहरियुनि खे ॻोल्हा में मदद जी अपील कई वई। मुबारकपुर में 23 ॾींहं अॻु घरां कावड़ जी निकितल नीगर ज़हूर अहमद सरकी जो पतो न पइजी सघियो। वारस परेशान आहिनि। वारसन मुबारकपुर थाणे ते एनसी दाख़िल कराए छॾी। वारसन पारां पुलिस ऐं शहरियुनि खे ॻोल्हा में मदद जी अपील कई वई।